वेलकम बैक नाज़रीन। मेमो मामले ते ॻाल्हायूं पिया। मंसूर एजाज़ अचे पियो पाकिस्तान गवाही ॾियण ऐं हू चए थो त मां तमामु घणा सबूत खणी अचां पियो। जी जाम साहब, मिर्ज़ा साहब जेका ॻाल्हि कनि पिया उहो चवनि था त पार्लियामेंट जी जेका सुपरमेसी जी असां ॻाल्हि कयूं था त भई पार्लियामानी कमीशन हुई ऐं PML-N त हली वई पिटीशन खणी, तव्हांजी लीडरशिप बि चयो त बाबा सुप्रीम कोर्ट इन्वेस्टिगेट करे। पोइ हीअ जेके ॿ राय अचनि पिया असां वटि त भई न सुप्रीम कोर्ट इन्वेस्टिगेट करे, अपोजिशन चए थी सुप्रीम कोर्ट बहितर आहे ऐं हुकूमत चए थी बाबा असां पार्लियामेंट में वेठा आहियूं, पार्लियामेंट जी सुपरमेसी आहे। त डोंट यू थिंक कि ही जेके ॿ इन्वेस्टिगेशन्स पैरेलल हलनि पियूं इन जो असरु कहिड़ो पियो वञे इंटरनेशनली ऐं लोकली अवाम में हिकिड़ो कहिड़ो तासुर अचे पियो? पोइ त इल्ज़ाम लॻण बि शुरू थी था वञनि केॾी महिल अदलिया ते, हुकूमत ते, त उहो ई लॻनि पिया। मुस्लिम लीग पार्लियामेंट का हिस्सा है। हाँ, उनमें इहो त पहिरीं त ॻाल्हि आहे त हीअ आवाम जो मसइलो ई कोन्हे, जेका वीचारी आवाम पिसजे पई हींअर जहिड़े हालनि में आहे वीचारी ग़रीब आवाम, इहो उन्हनि जो मसइलो ई कोन्हे। पहिरीं त ॻाल्हि इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त मेमो वारो जेको मसइलो आहे उहो पाकिस्तानी सलामती जो आहे ऐं पंहिंजो उन में हिकिड़े अहिड़े शख़्स जंहिं पंहिंजे पाकिस्तान अफ़वाज खे जेको आहे सो ज़िम्मेदारु ठहिरायो आहे ऐं उन में जेको हुन इहो चयो आहे त बाबा एम्बेसडर ही ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं पंहिंजो उहे ॻाल्हियूं मथे पेंटागन पुॻियूं आहिनि ऐं हुते माइक बुलन जे लाइ मेमो वियो आहे, हुते पुॻियूं आहिनि। इन करे ज़ाहिरी ॻाल्हि आहे जंहिं ते इल्ज़ाम आयो आहे उहे त असांजी इन्वेस्टिगेशन पूरी कंदा न। उहो भले सुभाणे असां ते बि को इल्ज़ाम अचे थो त सुभाणे असीं त असांजे पाण खे प्रूव करण लाइ को न किथे शक कंदासूं न। पर हू पाकिस्तान जी हिकिड़ी वॾे में वॾी इंस्टीट्यूशन आहे जंहिंजे ख़िलाफ़ जेको हू सम्झनि था त हीउ मेमो सही आहे, हू हिकिड़ी इन्वेस्टिगेशन करणु चाहिनि था। असांखे पार्लियामेंट्री जेको ग्रुप असांखे उहो बि क़बूल आहे, असांखे जेको फौज पंहिंजो इहो जेको जुडिशरी में जेको हले पियो असांखे उहो बि क़बूल आहे। असीं चाहियूं था बिल्कुलु ॿिन्हिनि जो थिए ऐं पाण में बजाए हिन ते ही डोमेस्टिक लेवल जो ही कमु आहे, उन्हनि खे इहो खपे त इते ई पंहिंजी अंदरूनी मामलात खे अंदरूनी सुठे तरीक़े सां हिननि खे हल करियो, बजाए हिन त अवां ॿाहिरि मुल्क में कोन थिया न हल, उहे हल थी वञनि त पोइ थोरो एतिरो मामिलो बसि उहो त कोन थियो न, अंदरूनी तौर ते कोन थिया। अनफॉर्चुनेट इहो ई आहे न, असांजे घर में बि जेको को मसइलो थींदो त कोशिशि इहो कंदासीं मीडिया जे थ्रू इन खे खणी अचूं, ओबामा जे घर मोकिलियूंसि ऐं पंहिंजो सॼे मुल्कनि में डंडो ठीक। मिर्जा साहब, अगर ये मेमो का मामला जो है वो इतना गंभीर ना होता, जैसे आपने कहा पार्लियामेंट भी इन्वेस्टिगेट कर रही है, सुप्रीम कोर्ट भी, अगर ये इतना गंभीर ना होता तो उसके बाद जो इवेंट्स हुए, पोस्ट मेमो जो इवेंट्स हुए, जिसमें एक मसला सेक्रेटरी डिफेंस की बरतरफी का भी आया, फिर कू की खबरें तो रोज़ रोज़ लगती रहीं, फिर चीफ ऑफ आर्मी स्टाफ और DGI पे गैर आइनी तौर पर जवाब दाखिल कराने का इल्ज़ाम भी लगाया PM साहब ने, रियासत के अंदर रियासत का भी इल्ज़ाम लगाया। अगर ये मेमो मामला झूठ था तो फिर ये सवाल उठते हैं कि ऐसा क्यों हुआ, इस पे क्या कहेंगे आप? देखिए, पहली चीज़ तो ये बड़े वाज़ेह कर लें कि फ़ौज जो है वो हुकूमत की एक विंग होती है और प्राइम मिनिस्टर के अंडर में आती है, लिहाजा उनकी तरफ से कोई भी इक़दाम हो, वज़ीर आज़म साहब का मैंने ये इंटरव्यू सुना था कि उन्होंने प्रोसीजर के ऊपर एतराज़ किया, तरीक़ेकार बिल्कुल, और उन्होंने एक तरीक़ेकार बतलाया कि इस तरह से होना था और वो तरीक़ेकार इख्तियार नहीं किया गया, सही है ना। लेकिन जवाब देना और उसमें क्या दिया है उस पर कोई एतराज़ नहीं है, वो उनका प्रोगेटिव है, जो फैक्चुअल पोजीशन है। दोनों आदमी बहुत क्रेडिबल आदमी है। ये कहा गया कि तरीक़ेकार गैर आइनी और गैर कानूनी था, और जनरल कियानी साहब मुझे ये बताएं ना, तरीक़ेकार गैर आइनी और गैर कानूनी था, प्रोसीजर तरीक़ेकार गैर आइनी और गैर कानूनी था, ये वज़ीर आज़म ने कहा। जो एक गवर्नमेंट नॉर्म्स में जो चैनल्स इख्तियार किए जाते हैं किसी करस्पॉन्डेंस को आगे पहुंचाने के लिए, वो चैनल्स तमाम इख्तियार नहीं किए गए और कुछ को बाईपास किया गया। और वो वज़ीर आज़म ने बाकायदा मीडिया पे भी आके ये कहा कि जी इस पे प्रोसीजर जो है वो इख्तियार नहीं किया है जो आइन में है, जो करना चाहिए था। तो इस वजह से ये मामलात हुए, तो उस पर उन्होंने एक अपना बयान दिया। और जहाँ तक सवाल यह है कि जो दूसरा आपने मैंने कहा जो पोस्ट मेमो इवेंट्स हुए ना, अगर ये मेमो झूठ का पलंदा है तो पोस्ट मेमो इवेंट्स जितने भी हुए कि एक आपका इदारा कह रहा है कि मेमो हकीकत है, आपकी हुकूमत कह रही है कि ये कागज़ का टुकड़ा है, ये इख्तिलाफ क्यों आया फिर सामने? देखिए, जब तक इसकी इन्वेस्टिगेशन फाइनल नहीं हो जाती, मैं समझता हूँ इस पोजीशन में नहीं है इसमें हाँ या ना कह सकें। और ये जैसे जाम साहब ने कहा कि इसकी इन्वेस्टिगेशन होनी चाहिए, बहुत सारे शक शुबात साहब, इख्तिलाफ क्यों आया? इख्तिलाफ क्यों आया? देखिए, आपका स्पाई मास्टर कहता है ये सच है मेमो, और आपके PM साहब कहते हैं ये झूठ है मेमो। मैं ये कह रहा हूँ कि ये दो राय क्यों है? क्या कम्युनिकेशन गैप है, क्या कोऑर्डिनेशन गैप है, क्या है? साहब जो मेन
शख्सियतें इसमें इन्वॉल्व, उनके एक मौक़िफ़ कुछ और है और वो उसको साबित करने के यहाँ आए हैं। सही। मंसूर एजाज साहब का मौक़िफ़ बिल्कुल उनसे मुख्तलिफ है और वो भी उसको साबित करने के लिए पहुंच रहे हैं। तो मैं ये समझता हूँ कि हुकूमत ने दोनों को फैसिलिटेट करा है, एक को यहाँ बुला लिया और दूसरे को आने के लिए फैसिलिटेट कर रहे हैं। और ये बेहतरीन चीज़ यही है कि इसकी मेरिट की बुनियाद पर इन्वेस्टिगेशन हो जाए, इम्पार्शल, और दूध का दूध पानी का पानी सामने आ जाएगा। लेकिन मैं फिर ये बात कह रहा हूँ कि नॉन इश्यूज़ पे हुकूमत को इतना इन्वॉल्व करके रखा है कि हम माशी तौर पे हम एक गरीब आवाम की जो मेन इश्यूज़ हैं, जिसके लिए हमने कटेरे में जाके खड़ा होना है जब वोट मांगने जाएंगे, उसके ऊपर तरजीहात हमारी बहुत जो हैं वो बदली हैं और जिसका यकीनन जो है गरीब आदमी को नुकसान पहुंचा। ठीक साईं, तव्हां हाणे हिकिड़ी नई कुवत थी उभरो पिया ऐं तव्हां हीअ जेका एॾी वॾी पुराणी कुवत आहे जेके माण्हुनि जी सपोर्ट बि आहे, हिननि वटि त जेको कुझु हुयो, पॉलिसी हुयूं या कुझु कम जेके प्रोजेक्ट्स अधूरा आया, हिननि खे त उहे पूरा करणा, बदकिस्मती सां कुझु थिया कुझु न थिया। हीअ तव्हां जेको माण्हुनि खे सब्ज़ बाग ॾेखारे पियो, तव्हांखे इहो कोन थो लॻे जेकॾहिं तव्हां इहो न करे सघियो विद द गिवन रिसोर्सिस, पोइ तव्हांजो अशर हिननि खां बुरो थींदो? थियणु घुरिजे, छो न थियणु घुरिजे। जे असीं उन शइ ते नथा पुॼी सघूं ऐं उन शइ ते नथा असीं करे सघूं त उन माण्हुनि खे पूरो राइट आहे इहो कनि। सही। पर इंशाल्लाह अल्लाह जी महिरबानी सां जेको पीपल्स पार्टी जो नारो हो रोटी कपिड़ा ऐं मकान, अॼु बि आहे, हो कोन अॼु बि आहे। सदर साहब चयो त असां वरी बि रोटी कपिड़ा ऐं मकान ते वोट घुरंदासीं। उहो ई चवां थो न, त उहो इंशाल्लाह आउं सम्झां थो त असांजो बि इहो ई आहे, पंहिंजो इमरान ख़ान साहब जो बि इहो ई आहे, तव्हां सभिनि खां पहिरीं माण्हुनि खे रोटी कपिड़ा ऐं मकान ॾियो ऐं आउं सम्झां थो त इहो इंशाल्लाह अल्लाह जी महिरबानी सां पाकिस्तान तरीक़े सां। मेमो वारे सवाल में तव्हां कुझु एडिशन पे करणु चाहियो? हा, मूं इहो पियो चयो त जीअं बेग साहब हींअर फरमायो, चई त पंहिंजो दाख़िल जेको जवाबु दाख़िल थियो पंहिंजो चीफ साहब जो, त उहो गैर आइनी ऐं तरीक़ेकार गैर आइनी कीअं थो थी सघे जॾहिं अवां जो अटॉर्नी जनरल जेको आहे पाकिस्तान जो, उहो पाण पियो चवे पियो जॾहिं जवाबु दाख़िल थियो पिए त अटॉर्नी जनरल खे त ख़बर हुई न हीअ अहिड़े क़िस्म जो लेटर उन वटि हो पियो हो जॾहिं उन्हनि दाख़िल कयो पिए, त पोइ या त पोइ अवां इन्वेस्टिगेशन करणी आहे त अटॉर्नी जनरल उन ख़िलाफ़ु इन्वेस्टिगेशन करियो त बाबा तुंहिंजे प्रोसीजर जेका हूंदी आहे उहा अटॉर्नी जनरल आहे ऐं डिफेंस सेक्रेटरी हूंदो आहे जेको प्रोसीजर लेवल ते जॾहिं इहो कमु थींदो आहे, त उहो ॿई सही हुआ ऐं उन खां पोइ उन्हनि इहो प्राइम मिनिस्टर खे चयो आहे त बाबा हीअ सही आहे जेको बि थियो आहे। आउं सम्झां थो त प्राइम मिनिस्टर साहब हिकिड़ो शरीफ़ माण्हू आहे, हुनखे डपु ऐं हुनखे डपु पियो ऐं हुनखे इहा खपे त हू संदी ग़लती तस्लीम करे। इंसान आहे, इंसान छा आहे, इंसान ग़लतियुनि जो घर आहे। जे अगरि हुन खां ज़बानी हिकिड़ी निकिरी आई इहा ॻाल्हि मिड़ी ख़ैर को मसइलो कोन्हे, इनखे आराम सां वेही हू आराम सां पंहिंजे पाण में ॾिसो न, हिन चीफ अॼु बि मिलियो प्रेसिडेंट साहब सां, कल्ह बि मिलियो आहे, हिननि जो पाण में इंटरेक्शन थिए पियो, फौज जो बि थिए पियो, गवर्नमेंट जो बि थिए पियो, वेही पंहिंजा पाण में मसइला हल कनि त इहो हरू भरू इहा शइ अवाम में न वञणु घुरिजे ऐं बैठ के मसले हल करें। अच्छी तजवीज़ आ रही है, वही हो रही है कि आपने देखें आर्मी चीफ साहब ने सदर पाकिस्तान को अपनी जो भी रिजर्वेशन बतलाई, सदर पाकिस्तान ने उसको एड्रेस किया। इंटरैक्शन है, एक्सेस है, डेडलॉक कहीं नहीं हुआ। तो वो सिचुएशन नहीं है कि दो डिफरेंट डायरेक्शन में जा रहे हैं और हेड ऑन हुआ नहीं, वो बात नहीं है। तमाम इदारे अपने साथ काम कर रहे हैं, इंटरैक्शन है, एक्सेस है, अपना पॉइंट ऑफ व्यू बतला रहे हैं। और यही जमहूरियत की खूबसूरती है कि अगर एक इशू के ऊपर दो नुक्ता नज़र हैं, दो मौक़िफ़ हैं, तो वो दोनों प्रिवेल करने चाहिए, अनलेस चल के आगे पता चले इसमें से कौन सा सही है कौन सा गलत। एक सवाल का मुझे जवाब दे दे, इशारा भी हो गया मुझे कि आखिरी सवाल कर लो। देखें, अगर इंटरेक्शन भी है, कम्युनिकेशन भी है, सब कुछ है, अभी थोड़ी देर पहले आपने कहा कि तमाम इदारे वज़ीर आज़म के मातहत हैं, चीफ एग्जीक्यूटिव के मातहत हैं, तो आपकी फ़ौज जो है वो मंसूर एजाज को सच्चा बोल रही है और हुसैन हक्कानी को झूठा बोल रही है। आपके वज़ीर आज़म खड़े हैं अलम बुलंद करके हुसैन हक्कानी के साथ और आपकी फ़ौज खड़ी है मंसूर एजाज के साथ, तो फिर ये किस किस्म का इंटरेक्शन है, किस किस्म की कम्युनिकेशन है? देखिए अभी सिर्फ डॉक्यूमेंट्री एविडेंसेस आने हैं, अभी इन्वेस्टिगेशन शुरू नहीं हुई। सही कहना गलत कहना मैं नहीं समझता, फौज को तो हुकूमत के साथ चलना चाहिए था ना। लेकिन हुकूमत देखिए, जब भी कोई इशू आता है एक जनरल मौक़िफ़ लिया जाता है, अनलेस इट इज प्रूव रॉन्ग और प्रूव करेक्ट। सही। तो एक जनरल मौक़िफ़ हुकूमत ने लिया अपना, जिन्होंने इन्वेस्टिगेशन की थी वो भी बहुत ही क्रेडिबल आदमी। तो फिर ये तो रास्ता तो यूं हो गया ना, फिर यूं तो नहीं हुआ रास्ता। उन्होंने अपना एक मौक़िफ़ दिया। अब जो कमीशंस है वो शवाहिद की मौजूदगी में, विटनेसेस की मौजूदगी में, और वो लोग जो मेन कैरेक्टर हैं इसके, उनकी पर्सनल अपीयरेंस के बाद
इन्वेस्टिगेशन करके फैक्चुअल जो भी चीज होगा वो सामने आवाम के लिए आएगा और उसका जो भी फैसला होगा आप वो अमल कबूल करें। होगा, हमें बिल्कुल 200% कबूल होगा। हमें पार्लियामेंट्री कमीशन की हमारे दिल में ज़्यादा एहतराम है और नवाज शरीफ साहब भी उसका एक मेजर हिस्सा है, मेजर कंपोनेंट है। ये नहीं है कि वो इमरान साहब की तरह नहीं है, लिहाजा पार्लियामेंट्री कमीशन पे उनका फेथ नहीं है। तो मेरा अपना जो जमहूरियत के एक वर्कर के हैसियत से मेरा ज़्यादा फेथ जो है वो पार्लियामेंट्री कमीशन पर है, लेकिन जुडिशरी हमारे मुल्क की जो है उस पर हमें नाज है, फ़ख्र है, मान है। तो जहाँ भी दोनों तरफ जो फैसला होगा मुझे हमारी हुकूमत को, हमारी पार्टी को 100% जो है वो कबूल होगा। ठीक, लास्ट कमेंट साईं, तव्हां जी क़यादत भी मूंखे लॻे थो त फ़ौज सां गॾु बीठी आहे, जंहिंमां किथे न किथे इहो लॻे थो त थोरी घणी सपोर्ट आहे पोयां खां, पोइ इहो भला छाजे करे मेमो मामले ते बि तक़रीबन हू मंसूर एजाज़ खे फ़ौज सां गॾो गॾु सचो चवनि पिया। ॾिसो इहा ॻाल्हि त सही सिधी आहे न, त हिकिड़ो पाकिस्तान जी वॾे में वॾी इंस्टीट्यूशन जेका आहे सो उहा चवे थी त बाबा ही हक़ीक़त आहे। बट प्राइम मिनिस्टर इज़ द बिगेस्ट इंस्टीट्यूशन। पर प्राइम मिनिस्टर वीचारो ऐं सभई इदारा उन माते था आहिनि। मूं तव्हांखे पहिरीं अर्ज़ु कयो न, प्राइम मिनिस्टर हिकिड़ो मखदूम आहे, शरीफ़ माण्हू आहे, इज़त वारो माण्हू आहे, वॾनि माण्हुनि खां, पीरनि खां, मखदूमनि खां ज़बान मां इहा शइ निकिरी। मां नथो चवणु चाहियां, ॾाढो ज़बरदस्त लफ़्ज़, तव्हां हिकिड़े खे इज़तदार था चओ त मतिलबु ॿिया जेके आहिनि से शायदि आउं सम्झां थो त इहो वेरी ॿियो दफ़ो इहो साईंअ खां अनफॉर्चुनेटली इहा शइ निकिरी आई आहे, ऐं जंहिंमें आउं सम्झां थो इन में इलाही कुझु इन्वॉल्वमेंट अथव इन मेमो में। अच्छा, हा बिल्कुलु आहे, ऐं असांखे इलाही शक ॾिसण में अचे थो, पर इहो अगेन उहा ई ॻाल्हि थी वञे त जुडिशरी में ऐं पार्लियामेंट में इहो इन्वेस्टिगेशन थिए त ॾिसिजे त छा कोन्हे। ठीकु, मिर्ज़ा साहब बहुत शुक्रिया, भाई टाइम ख़त्म हो गया। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां आयो असांजे प्रोग्राम में। नाज़रीन, असां अॼु पहिरियां त सुप्रीम कोर्ट में जेका कल्ह हेयरिंग थी कंटेम्प्ट जी, उनजे हवाले सां ॻाल्हायो, ऐं अॼु असां ॿियो वरी मेमो जो जेको मामिलो आहे इन जे हवाले सां ॻाल्हायो। ॿिन्ही महिमाननि खे तव्हां ॿुधो। आख़िर में असां सिर्फ़ु एतिरो चवंदासीं, केरु सचो आहे केरु कूड़ो आहे इन जो फ़ैसिलो त अॻिते हली थींदो, पर किथे असां सच ऐं कूड़ जे चकर में पंहिंजे सिस्टम खे न विञाए वियूं, इन जो ख़्यालु रखणु हर इदारे जो फ़र्ज़ु आहे ऐं हर इदारो इन जो ज़िम्मेवारु हूंदो। शौकत ज़रदारी खे ॾींदा इजाज़त। अला भाई।